फिरोजपुर शहर के मस्जिद मोहल्ले में जेयू अगवान मौलवी साईं बख्श ओगाई के घर में 5 हथियारबंद घिरी संदस में कढी फरार थी रहा हुआ त ओचितो भाग्यन के जाग थी पई। जन चोरन के अकल कई त हथियारबंदन चोरन मथन फायरिंग करे ॾिनी, जै सबब घरधणी साईं बख्श पुटो अब्दुल सुभान ऐं संदस सौट बरकत अब्दुल हमीद ओगाई गोलियों लॻण सबब शदीद ज़ख्मी थी पिया। घर बातिन मज़ाहमत ते ॿिन हथियारबंदन चोरन शामिर भयो ऐं हिदायतुल्लाह जतोई के सोगो करे सख्त मारकुट करण बाद पुलिस के हवाले कयो। इतला मिलण ते हदी पुलिस वाक़े वारे हंध पहुची ज़ख्मिन के खणाए शहर की सरकारी अस्पताल में आंदो, जिते खेनि इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई ॿिन ज़ख्मिन अब्दुल सुभान ऐं बरकत की हालत नाज़ुक हुजण सबब खेनि लाड़काने अस्पताल मोकिलियो वियो। पुलिस वाक़े की एनसी दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।